अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी फ़द्दल यौमल जुमअति अलल अय्याम वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिना मुहम्मदिन खैरिल अनाम व अला आलिहि व सहबिहि इला यौमिल क़ियामह। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमुअति फ़स्अऊ इला ज़िक्रिल्लाहि व ज़रुल बैअ ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुन्तुम तअलमून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, मुसलमान भाइरों, दोस्तों, अजीज़ो, बुजुर्गो, अमांखे मालूम है त जुम्मे शरीफ़ जो भलारो ॾींहुं आहे ऐं ही महीनो रबीउल अव्वल जो हली रहियो आहे। रबीउल अव्वल जे महीने में सुहिणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी। रबीउल अव्वल में पाण दुनिया तां पर्दो फरमाए रफ़ीक़े आला सां मिलिया। रबीउल अव्वल में पाण हिजरत करे मदीने पाक में आया। रबीउल अव्वल में इस्लाम जो पहिरियों जुम्मो अदा कयो वियो। जॾहिं पाण कुबा खां मदीने तरफ़ वञी रहिया हा, सहाबे किराम जे कबीले बनी सालिम बिन औफ वटि आया त उते जुम्मे नमाज़ अदा करण जो हुकुम मिलियो। यो इस्लाम जो पहिरियों जुम्मो हुयो। उन जाइ ते पाण जेको ख़ुतबो ॾिनऊं सो इस्लाम जो पहिरियों जुम्मे जो ख़ुतबो हो। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुम्मे जा फ़ज़ाइल पंहिंजी प्यारी ज़ुबान सां बयान फरमाया। जुम्मे जो ॾींहुं मुसलमाननि लाइ मुक़द्दस ऐं मुतबरक मशहूर ऐं ईद जो ॾींहुं आहे। जेको हिन ॾींहं में मरी वञे उनखे शहीद जो अजुर अता कयो वञे थो ऐं उन ॾींहुं क़ब्र जो पुछाणो नथो थिए। जुम्मे में मलाइक हाज़िर थींदा आहिनि। जुम्मे ॾींहं में हिकु अहिड़ी साअत रब पाक रखाई आहे जंहिंमें हर दुआ मक़बूल हूंदी आहे। जुम्मो बरकतुनि भलायुनि जो मजमूओ आहे।
जुमे जे ॾींहुं थोरी मेहनत ते वॾो अजुर अता कयो वञे थो। जुमो दुरूद जो ॾींहुं आहे, जुमो अल्लाह जे ज़िक्र जो ॾींहुं आहे। उन करे जुमे जे ॾींहुं दुनियावी कमकार घटाइजनि ऐं कसरत सां अल्लाह जी इबादत कजे। मुस्लमानो, अल्लाह करीम पंहिंजे पाक कलाम में मोमिननि सां खिताब फरमायो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलात मिन यौमिल जुमुअह फस्अऊ इला ज़िक्रिल्लाह वज़रुल बैअ ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तअलमून। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु अमन वालहु अज़्ज़ बुरहानहु तक़द्दस शानहु जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, ए ईमान वारो, जॾहिं जुमे जे ॾींहुं जुमे निमाज़ लाइ सॼो वञे त अल्लाह जे ज़िक्र ॾांहुं जल्दी कयो ऐं वापार खे छॾे ॾियो। इहो अव्हां लाइ भलो आहे अगरि जे अव्हां ॼाणो। मुस्लमानो, सही मुस्लिम में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे, रहबर आज़म हादी आलम हज़रत नबी नामदार, अड़ियन जे आधार, यतीमन जे यार, गरीबन जी गमख्वार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, खैरु यौमिन तलअत अलैहि शम्स यौमुल जुमुअत फीहि खुलिक़ आदम व फीहि उदखिलल जन्नत व फीहि उखरिज मिन्हा। सही मुस्लिम, मुस्नद अहमद, सुननुल कुबरा नसाई जी हदीस आहे। मुंहिंजे आका फरमायो, भलो ॾींहुं हुजे ते सिजो भरियो सो जुमे जो ॾींहुं आहे। उन ॾींहुं हज़रत आदम खे ख़लक़ियो वियो, उन ॾींहुं जन्नत में दाख़िल कयो वियो ऐं उन ॾींहुं जन्नत मां ॿाहिरि कयो वियो। मुस्लमानो, यहूदियुनि लाइ छंछर जो ॾींहुं मुक़द्दस ऐं इबादत जो ॾींहुं हो। ईसाइनि लाइ आचर जो ॾींहुं इबादत जो ॾींहुं हो। जुमे जी फ़ज़ीलत अल्लाह पाक हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे लाइ लिकाए रखी हुई। हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु रवायत थो करे, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, असां खां जेकी अॻु हुआ अल्लाह पाक उन्हनि खां जुमे जो ॾींहुं विसाराए छॾियो। यहूदियुनि लाइ छंछर ऐं ईसाइनि लाइ आचर हो। अल्लाह असांखे जुमे जे ॾींहं जी हिदायत बख़्शी। जीअं अव्वल जुमो पोइ छंछर पोइ आचर अचे थो, तीअं उहे बि क़यामत वारे ॾींहुं असांजे ताबे हूंदा। असां दुनिया में पोइ अचण वारा आहियूं ऐं क़यामत वारे ॾींहुं सभिनी खां अॻु में आहियूं। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे, मुंहिंजे आका नबी नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं माण्हू ज़ोर सुहिणी तरह
चङी तरह सुहिणे नमूने वुज़ू कयो, ठाहे ठाहे वुज़ू कयो, पोइ जुमे जी अदायगी लाइ आयो। ख़ुतबो ख़ामोशी सां ॿुधाई त अॻे ऐं हिन जुमे जे विच वारा उन जा सभु गुनाह बख़्शिजी विया ऐं वधीक 3 ॾींहंनि जा बि। ऐं जंहिं पथरनि खे छुहियो उन लग़व कमु कयो। मुस्लिम जी हदीस आहे, मदीने वारा साईं था फरमाइनि त जुमे लाइ वुज़ू घरां करे निकिरो ऐं ज़ोर सुहिणी तरह ठाहे ठाहे वुज़ू कयो। जुमे जे ॾींहुं मस्जिद में अची हेॾे होॾे न वाझायो, पथरनि खे छुहण या फज़ूल कमु करणु बंदि कयो। ख़ामोशी सां ख़ुतबो ॿुधो त अल्लाह अव्हां जा पूरे हफ़्ते जा गुनाह माफ़ करे छॾींदो। मुंहिंजे आका फरमायो रुगो हफ़्ते जा न पर मथां 3 ॿियनि ॾींहंनि जा बि अल्लाह अव्हां जा गुनाह माफ़ करे छॾींदो। हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो त नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको माण्हू जुमे जे ॾींहुं गुस्ल करे थो ऐं पंहिंजी पूरी कोशिश हर पाकाई करे थो, तेल मखे थो या पंहिंजे घरां अतर मखे जुमे जी निमाज़ लाइ निकिरे थो, पोइ मस्जिद में ईंदो आहे, ॿिनि माण्हुनि जे विचां नथो रांघे निमाज़ अदा करे थो, जेतिरी अल्लाह उनखे तौफ़ीक़ ॾे। पोइ जॾहिं इमाम ख़ुतबो ॾिए थो त उन दौरान का बि गुफ़्तगू नथो करे त ॿिन्ही जुमनि जे विच वारा उन जा गुनाह माफ़ थी वञनि था। ही बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे। मुसलमानो जॾहिं जुमे जो ॾींहुं थिए थो त कोशिश करे सब खां अव्वल मस्जिद शरीफ़ में अचो, अव्वल नफ़िल अदा कयो, पोइ वेही दिलबर नबी नामदार ते दुरूद पढ़ो। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु रवायत थो करे त जॾहिं जुमे जो ॾींहुं थींदो आहे त मलाइक सॻोरा मस्जिद जे दरवाज़े ते बीहंदा आहिनि। देता है फरिश्तायों दरवाजे पे मुनादी, हट जाओ के फिरदौस में जाता है नमाज़ी। पहिरियां पहिरियां अचण वारनि माण्हुनि जा नाला लिखनि था। जेको सब खां अव्वल जुमे निमाज़ लाइ मस्जिद में अचे थो उन लाइ उठ जी कुर्बानी जेतिरो अजुर लिखनि था। जेको उन खां पोइ अचे थो उन लाइ ढॻीअ जे ख़ैरात जो सवाब लिखनि था। पोइ अचण वारे लाइ बकरे जेतिरो, उन खां पोइ अचण वारे लाइ कुकड़ जेतिरो, उन खां पोइ अचण वारे लाइ कुकड़ जे आने बेदे जेतिरो अजुर लिखनि था। पोइ जॾहिं इमाम ख़ुतबे जे लाइ बीहंदो आहे त उहे मलाइक सॻोरा नाला लिखण वारा पंहिंजा दफ़्तर वेढ़े रखनि था। जेकॾहिं दौराने ख़ुतबो को आयो त उन जो नालो जुमे जी निमाज़ पढ़ंदड़नि में न लिखियो वेंदो। इमाम बेहकी फ़ज़ाइलुल औक़ात में हज़रत अबू लुबाबा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आणनि था। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो जुमे जो ॾींहुं ॾींहंनि जो सरदार आहे ऐं अल्लाह वटि उहो ईदुल फ़ितर ऐं ईदुल उज़हा खां बि वधीक वॾे शान वारो आहे। जुमे जे ॾींहं में 5 ॻाल्हियूं ख़ासि आहिनि। मुंहिंजे आका फरमायो हज़रत आदम खे अल्लाह ताला जुमे जे ॾींहुं पैदा फरमायो। हज़रत आदम खे
जन्नत मां दुनिया ॾांहुं जुमे जे ॾींहुं लाथो वियो हो। जुमे जे ॾींहुं अल्लाह ताला हज़रत आदम खे पाण ॾांहुं घुरायो। जुमे जे ॾींहं में हिकु अहिड़ी घड़ी आहे जंहिंमें बानो जाब अल्लाह खां दुआ घुरे थो त अल्लाह उहा क़बूल करे थो, पर का हराम जी ॻाल्हि न हुजे। मालूम थियो त जुमातुल मुबारक तमाम अज़मतुनि वारो ॾींहुं आहे, नेमतुनि वारो ॾींहुं आहे, बरकतुनि वारो ॾींहुं आहे, शफ़क़तुनि इनायतुनि वारो ॾींहुं आहे। छो त क़यामत जुमे जे ॾींहुं क़ाइमु थियणी आहे। उन करे अल्लाह जी हर मख़लूक हर जुमे में ड्रिजंदा रहंदा आहिनि मतां ही जुमो क़यामत जे क़ाइमु थियण वारो जुमो न हुजे। मुस्लमानो, जुमे में इहा क़बूलियत जी घड़ी जंहिंमें बाने जी दुआ रद्द न थी थिए सा केॾी महिल आहे, उन जी तलाश करणु खपे। हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु अन्हु चयो त हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जुमे में हिकु सात अहिड़ी आहे जंहिंमें हर मुस्लमान जी दुआ अल्लाह क़बूल कंदो आहे। फल्तमिसूहा आखिर साअतिन बअदल असर। सुनन नसाई, सुनन नबी दाऊद, फ़ज़ाइलुल औक़ात लिल बेहक़ी वारा लिखनि था त उन घड़ीअ खे टे पहरी बाद ॾींहं जी आख़िरी घड़ीअ में तलाश कयो। मुस्लमानो, जॾहिं जुमे में अहिड़ियूं भलायूं हुजनि त असांखे लाज़िम आहे त जुमे जे ॾींहुं पंहिंजा दुनियावी कमकार घटायूं, अल्लाह जे रस्ते में विख वधायूं ऐं जुमे जी नमाज़ इबादत में सुस्ती न कयूं। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो। सुनन तिरमिज़ी, फ़ज़ाइलुल औक़ात लिल बेहक़ी, सुनन इब्न माजा में रवायत अचे थी, मुझे आका फरमायो मन तरकल जुमुअत सलास मर्रातिन तहावुनन बिहा तबअल्लाहु अला क़ल्बिहि। जहीं माण्हू सुस्तीअ में टे भेरा जुमो छॾे ॾिनो, हिकिड़ो जुमो छॾियईं परवाह न रही, ॿियो जुमो छॾियईं परवाह न रही, मुंहिंजे आका फरमायो जॾहिं टियों जुमो बि उन सुस्तीअ में छॾे ॾिनो अल्लाह उन जी दिलि मथां मुहर हणी छॾे थो। मुस्लिम में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे, हुज़ूर पुरनूर शाफ़िई यौमिन नुशूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अस्सलवातुल खम्स वल जुमअतु इलल जुमअति व रमदान इला रमदान मुकफ्फिरातुन मा बैनहुन्न इज़्जतनबल कबाइर। सही मुस्लिम, मुस्नद अहमद, कई किताब लिखनि था त मुंहिंजे आका फरमायो 5 नमाज़ूं ऐं 1 जुमो ॿिए जुमे ताईं ऐं 1 रमज़ान ॿिए रमज़ान ताईं विच वारनि गुनाहनि खे मेटींदड़ आहिनि अगरि कबीरनि गुनाहनि खां बची वञे। सोना सरदार मदनी ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम था फरमाइनि अगर अवां कबीरनि गुनाहनि खां बचो त बाक़ी अवां जा नंढा नंढा गुनाह माफ़ करण लाइ अल्लाह करीम निमाज़ुनि खे ऐं रोज़नि खे ज़रियो बनाए थो। मसलन फजर पढ़ी
वरी ज़ुहर लाइ अचो था त फजर ऐं ज़ुहर जे विच वारा गुनाह मौला माफ़ थो फरमाए छॾे। वरी ज़ुहर पढ़ी दुनियावी कम कारोबार कयो था, उते अवां खां गुनाह थी पिया। वरी टे पहरी पढ़ण अचो त विच वारा ॾोह गुनाह रब जा बख़्शे छॾे थो। वरी इन तरह हिकु जुमो ॿिए जुमे जे विच वारनि गुनाहनि खे मेटींदो आहे। हिकु रमज़ान जा रोज़ा रखो, इबादत कयो, वरी साल गुज़री वञे, ॿियो रमज़ान अचे त उन जा रोज़ा रखो, इबादत कयो त वरी साल जा विच वारा गुनाह माफ़ थी वञनि था। पर शर्त आहे त कबीरनि गुनाहनि खां बचो। कबीरा गुनाह कहिड़ा आहिनि? बुखारी शरीफ में हदीस आहे, हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु रवायत थो करे, मुंहिंजे रहमत वारे हबीब खे अर्ज़ कयो वियो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, गुनाह कबीरा कहिड़ा आहिनि, वॾा गुनाह कहिड़ा आहिनि? मुंहिंजे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल इशराक बिल्लाहि व उकूकुल वालिदैन व क़त्लुन नफ्स व शहादतुज़्ज़ूर। सही बुखारी में अचे थो त मुंहिंजे आका फरमायो, अल्लाह सां शिरक करणु ऐं अबे अम्मा जी बेफ़रमानी करणु ऐं क़त्ल करणु ऐं कूड़ी शाहिदी ॾियणु, इहे अहिड़ा गुनाह आहिनि जिन खां पाण खे बचायो वञे त जुमे जे सदके ॿिया गुनाह रब करीम बख़्शे छॾींदो आहे। मुस्लमानो, जॾहिं इमाम ख़ुतबो ॾिए त ख़ामोशी सां ॿुधो, उन वक़्तु पंहिंजी गुफ़्तगू न कयो। जेको जुमे जे आदाबनि जो ख़्यालु नथो रखे उहो पंहिंजो सवाब विञाए वेहंदो आहे। मुस्नद अहमद में आहे, हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा चयो त मूं ॿुधो मुंहिंजे रहमत वारे हबीब मदीने वारे साईं फरमायो, मन तकल्लम यौमल जुमुअति वल इमामु यख़्तुब फहुव कमसलिल हिमार यहमिलु अस्फारा वल्लज़ी यक़ूलु लहू अनसित लैस लहू जुमुअह। मुझे आका नबी नामदार अड़ियन जे आधार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो त जंहिं माण्हू जुमे जे ॾींहुं इमाम जे ख़ुतबे दौरान ॻाल्हायो, उहो उन गॾह जे मिसाल आहे जंहिं ते दफ़्तर लॾियल हुजनि ऐं जेको उनखे चवे थो त चुप कर, उन्हें जो बि जुमो नाहे। यानी हिकिड़ो त माण्हू जुमे जे ख़ुतबे इमाम जे ख़िताब में ॻाल्हाए, वरी पासे वारो चवेसि चुप नथो करी। मुंहिंजे आका इनामदार फरमायो, उन ॻाल्हाइण वारो ईअं आहे ॼण गॾह जे मथां इल्म जा दफ़्तर पिया हुजनि, पर जंहिं ॻाल्हायो उनखे मन करे थो ॻाल्हाइण खां, उन जी बि जुमे जी अदायगी ॼण नथी। छो त हू ज़माने जा कारवां वार सभु ॿाहिरि फिटी करे अल्लाह जी रज़ा वास्ते अचे थो। यानी उहो माण्हू बि पंहिंजो जुमे जो सवाब विञाए वेहे थो जेको ख़ुतबे दौरान ॻाल्हाईंदो आहे। जुमे वारे ॾींहुं असांखे छा करिणो आहे, छा न करिणो आहे? ॿुधो, ही कम जुमे जे सुन्नतुनि मां आहिनि जंहिंजे बारे में असांजे पाक पैगंबर नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सम्झायो आहे। मुझे आका मदीने वारे ताजदार अड़ियन जे आधार यतीमन जे यार गरीबन जे गमख्वार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुधायो त जुमे जे ॾींहुं गुस्ल कयो,
बदन साफ़ रखो, नह लाॻियो, बगलनि जा वार वठो, मुछूं कटायो, कूड़ायो न, मुछूं कटायो, ज़ेरे नाफ़ वार वठो, सुहारीअ खे संवारियो, खुशबू लॻायो, ॾंदण ॾींदा कयो, सुरमो पाईंदा कयो, नवां या धोतल कपिड़ा पायो, सवेल मस्जिद में वञो, माण्हुनि जा गर्दन न ओरांघियो, नबीए करीम ते कसरत सां दुरूद पढ़ो, अस्तग़फ़ार कयो, मस्जिद न सुकून ऐं वक़ार सां वञो, क़ुरान करीम जी तिलावत कयो, अल्लाह जो ज़िक्र कयो, ख़ामोश रहण, अल्लाह जे ज़िक्र बि गुफ़्तगू दुनियावी न करण, कुछ ख़ैरात करण ऐं कसरत सां दुआऊं घुरण, ये एक ही अमल आहिनि जेके मुंहिंजे आका नबी नामदार फरमायो जुमे जे ॾींहुं कंदा कयो। जुमे मुसलमानों, जुमे जो गुस्ल मरगूब महबूब ऐं पसंदीदा अमल आहे ऐं इहो ताक़ीदी सुन्नत आहे। बुखारी ऐं मुस्लिम में हज़रत इब्न उमर रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे, नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं अवां मां को जुमे लाइ अचे त भली गुस्ल करे, यानी गुस्ल करे नमाज जे लाइ जुमे लाइ पोइ अचो। तिबरानी कबीर में हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं माण्हू जुमे जे ॾींहुं गुस्ल कयो त उन जा ॾोह ऐं गुनाह माफ़ कया वञनि था। पोइ जॾहिं प्यादल पंधु करे जुमे जी नमाज लाइ हले थो त उन लाइ हर विख जे बदिले 20 नेकियूं लिखियूं वञनि थियूं। जॾहिं नमाज अदा करे वापसि ईंदो आहे त उनखे 200 सालनि जे अमलनि जो अजुर अता कयो वञे थो। 200 साल यानी 2 सदियूं हिकिड़ो माण्हू जीअरो हुजे, हयाती मिले ऐं उहे 2 सदियूं अल्लाह जी इबादत करे, मुंहिंजे आका फरमायो त उहो मुसलमान मुंहिंजे महबूब जो उम्मती गुस्ल करे नमाज लाइ वियो, नमाज अदा करे ख़ुतबो ॿुधी मोटी आयो, उन जो इहो थोरो वक़्तु अल्लाह करीम उन जे 200 सालनि जे सवाब में शामिल थो फरमाए। मुसलमानों ॾिसो अल्लाह करीम जी केॾी वॾी इनायत ऐं सखावत आहे, पोइ असां छो अहिड़े कम में गफ़लत ऐं सुस्ती कयूं। सही मुस्लिम में हज़रत अबू हुरैरा खां रवायत आहे, नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इज़ा सल्ला अहदुकुमुल जुमअत फलयुसल्लि बअदहा अर्बआ। सही मुस्लिम, सुनन नसाई, सही इब्न हिब्बान में रवायत आहे, मुंहिंजे आका फरमायो तव्हां मां कंहिं जॾहिं जुम्मो अदा कयो उन खां पोइ 4 रकातूं अदा करे। बुखारी ऐं मुस्लिम में हज़रत इब्न उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु रवायत फरमाइनि था त उन नबी करीम सां गॾु जुमे नमाज़ बद बरकातूं अदा कयूं। मुसलमानों वहाँ समझो, हुज़ूर फरमायो जुम्मो नमाज अदा करे पोइ 4 रकातूं पढ़े, ऐं असीं छा कंदासीं, फ़र्ज़ थियो जोगी न कंहिंजा मिट ॼण ख़ुदा ते नऊज़ बिल्ला थोरो करण आया आहियूं, फ़र्ज़ पढ़ी भॼी वेंदासीं। मुंहिंजे आका फरमायो जुमे जो फ़र्ज़ पढ़ण खां बाद जंहिं 4 रकातूं नमाज पढ़ी उन ॼण मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जुमे जी नमाज अदा कई। जुम्मो ईद जो ॾींहुं आहे, उन करे ख़ासि जुमे जे ॾींहं जो रोज़ो न रखो, बाक़ी अगरि को रोज़ा रखंदड़ आहे
उन जी मामूलात वारनि रोज़नि में अगर जुमे जो ॾींहुं आयो त उन रोज़े रखण में हर्ज न आहे। मुसलमानो, अरब अॼु बि सूमर जो रोज़ो रखंदा आहिनि, छो त सूमर मुंहिंजो आका पाण रोज़ा रखंदो हो। मुंहिंजे हबीबनि जो इहो मामूल हूंदो हो जो पाण हमेशह जुमे जो रोज़ो रखंदा हुआ, सूमर जो रोज़ो रखंदा हुआ। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु जी रवायत थो करे नबी इनामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो। सही बुखारी, मुस्नद अहमद, मुस्तखरज अबी अवान, मुख्तलिफ किताबन में रवायत अचे थी त ला यसूमन अहदुकुम यौमल जुमअते इल्ला यौमन क़ब्लहु औ बअदहु। तमामा को रुगो जुमे जे ॾींहं जो रोज़ो न रखे या उन खां हिकु ॾींहुं अॻु या हिकु ॾींहुं पोइ जो रोज़ो रखे। छो? मुंहिंजे आका फरमायो जुमो ईद जो ॾींहुं आहे ऐं ईद ते कॾहिं रोज़ो न रखिबो आहे। नफ़ली इबादत जो जंहिंखे ज़ौक़ आहे, शौक़ु आहे, मुंहिंजे आका फरमायो ॿियनि ॾींहंनि में भली रोज़ो रखो पर जुमे जो रोज़ो न रखो जो इहो ईद जो ॾींहुं आहे। जुमे जे ॾींहुं दुरूद जी कसरत कयो, छो त सोणे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे आका ताकीद कयो आहे त जुमे जे ॾींहुं घणो दुरूद पढ़ो। सुनन अबू दाऊद में सनद सही सां हज़रत उस बिन उस खां रवायत आहे, नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो यौमल जुमुअते फअक्सिरू अलैया मिन सलात फीह फ़इन्न सलातुकुम मअरूदा। मुंहिंजे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अव्हां जे ॾींहं मां भलोड़ ॾींहुं जुमे जो आहे, उन ॾींहुं मूं ते घणो दुरूद पढ़ो, छो त तव्हां जो दुरूद मूं मुस्तफ़ा वटि पेश कयो वेंदो आहे। असां इन्हे जे करे निमाज़ पढ़ी या नबी सलाम अलैक पढ़ंदा आहियूं, छो त उहो असांजो सलाम आका वटि पेश कयो वेंदो आहे। सुनन इब्न माजा, नसाई ऐं अबू दाऊद में रवायत आहे, मुंहिंजे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अक्सिरुस सलात अलैया यौमल जुमुअते फ़इन्नहु मशहूदुन तशहदुहुल मलाइका। मिरकातुल मुसाबी शरह मिशकातुल मुसाबी सुनन इब्न माजा में रवायत थी अचे त जुमे जे ॾींहुं मूं ते घणो दुरूद पढ़ो, छो त उहो मशहूद ॾिहाड़ो आहे, उन में मलाइका हाज़ुर थींदा आहिनि। अवां मां जेको बि मूं ते दुरूद पढ़ंदो उहो मूं ते पेश कयो वेंदो, एसि ताईं उन जो दुरूद मूं ते पहुचायो वेंदो आहे जेसि ताईं उहो दुरूद पढ़ण वारो पियो पढ़ंदो आहे। हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु अन्हु चयो त नबी नामदार जॾहिं अव्हां दुनिया तां परदो फरमाए वेंदा त पोइ बि असांजा दुरूद अव्हां ताईं पहुचंदा। महबूब जॾहिं अव्हां दुनिया तां ज़ाहिरी रेलत करे वेंदा, पंहिंजे गुंबद ख़ज़रा में आरामी हूंदा, त भला पोइ असां दुरूद पढ़ूं अव्हां ताईं पहुचंदो? मुझे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वबादल मौत इन्नल्लाह हर्रम अलल अर्द अंत कुल अजसादल अंबिया फनबियुल्लाह हय्युन यर्ज़ुक़। सुनन इब्न माजा फैजुल कदीर अल मुस्नदुल जामे, मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाओ वफ़ात खां पोइ बि, छो त अल्लाह ताला नबियनि जे जिस्मनि खे खाइण ज़मीन मथां हराम करे छॾियो आहे, पोइ अल्लाह जो नबी ज़िंदगा ऐं रिज़्क़ ॾिनो वेंदो आहे। त
तॾहिं आला हज़रत फरमायो तू ज़िंदह वल्ला, तू ज़िंदह वल्ला, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले। असांजो सोनो हबीब अज बि हयात आ, असांजा दुरूदन जा आवाज़ ॿुधे थो, सिक वारनि जा सलाम ॿुधे थो, उन्हनि खे सलामनि जा जवाब बि ॾिए थो। पोइ असां ऐं अव्हां सभई छो न पंहिंजे मिठड़े महबूब ते दिल सां दुरूद पढ़ंदा करियूं। सभई गॾिजी बुलंद आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहम्मद मिठे सां मिलाए दुरूद, मुहम्मद मिठे सां मिलाए दुरूद, मुरादूं दिलनि जूं पुॼाए दुरूद। कर्ज़ मर्ज़ मुश्किल, कर्ज़ मर्ज़ मुश्किल मिटाए छॾे ऐं जन्नत अंदर थो पुॼाए दुरूद। गौर सां ॿुधो, जुमे ॾींहुं दुरूद पढ़ण जी फज़ीलत कहिड़ी आहे। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह अन्हु चवे थो त हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत वारे ॾींहुं तव्हां मां सभिनी खां वधीक मूंखे वेझड़ो उहो उम्मती हूंदो जेको दुनिया में हर जाइ ते मूं ते घणो दुरूद पढ़ंदड़ हूंदो। जै माण्हू जुमे जे ॾींहुं जुमे जी राति मूं ते दुरूद पढ़ियो, अल्लाह उन जूं 100 हाजतूं पूरियूं कंदो। उन्हनि मां 70 हाजतूं आख़िरत जूं ऐं 30 हाजतूं दुनिया जूं रबोने जूं ज़रूर पूरियूं फरमाईंदो। पोइ उन दुरूद ते अल्लाह मलाइक मुक़रर करे थो जेको मूं वटि क़ब्र में उहो दुरूद ईअं खणी पहुचाए थो जीअं अव्हां हिक ॿिए खे सूखड़ियूं ॾींदा आहियो। याने तुंहिंजी मुंहिंजी दुरूद वारी सूखड़ी मुंहिंजे आका मदीने वारे ताजदार वटि पहुचंदी आहे। पोइ जॾहिं मूं ते सलात पढ़ी उन जे जंहिं मुंहिंजो आका फरमायो त पोइ अव्हां मझां जंहिं मुंहिंजे मथां सलात पढ़ी दुरूद मोकिलियो उन जे नाले नसब ऐं उन जे पूरे ख़ानदान जी मूंखे ख़बर ॾींदो आहे। पोइ मूं वटि हिकु सफ़ेद दफ़्तर आहे, मां मदीने वारो ताजदार उन जो नालो पंहिंजे नबूवत वारे शफ़ात वारे दफ़्तर में लिखी छॾींदो आहियां। याने दुरूद पढ़ण वारो त छा पर उन जे अबे अम्मा जी बि मुस्तफ़ा खे ख़बर पवंदी आहे। न रुगो अबो अम्मा पर उन जे पूरे नस्ल ऐं ख़ानदान खे बि सुञाणे वठंदो आहियां। हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत थो करे मुंहिंजे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको माण्हू जुमे जे ॾींहुं सूरे कहफ़ जी तिलावत करे त उन लाइ रोशनी कई वञे थी। उन माण्हूअ खां वठी बैते अतीक ताईं जुमे जे ॾींहं जो हिकु नुस्ख़ो ॿुधो, अगरि अव्हां उन ते अमल कंदो त अल्लाह अव्हांखे शाहूकार बणाईंदो। अल्लाह अव्हांखे अहिड़ी जाइ तां रिज़्क़ अता कंदो जो अव्हां जो उते गुमान बि न वेंदो। अव्हां जा अॻियां पोयां गुनाह मालिक माफ़ करे छॾींदो। अव्हां जे दीन ऐं दुनिया अगल ऐं औलाद जी अल्लाह हिफ़ाज़त कंदो। अगरि उहे सभु शयूं चाहियो था
त पोइ जुमे नमाज़ जो सलाम वराए ॻाल्हाइण या उन जाइ तां उथण खां अॻु सूरे फातिहा अलहम्द शरीफ़ 7 भेरा, कुल हुवल्लाहु अहद 7 भेरा, कुल अऊज़ु बिरब्बिल फलक 7 भेरा, कुल अऊज़ु बिरब्बिन नास 7 भेरा तिलावत कयो। पो अल्लाह खां दुआ घुरो, अल्लाहुम्मा या गनिय या हमीद या मुबदी या मुईद या रहीम या वदूद अक्फिनी बिहलालिका अन हरामिका व अग्निनी बिफदलिका अम्मन सिवाका व बिताअतिका मअसियतिका। हज़रत बीबी अस्मा बिनते अबू बकर चयो त जे माण्हू जुमे जे ॾींहुं सूरह फातिहा, कुल हुवल्लाहु अहद ऐं कुल अऊज़ु बिरब्बिल फलक, कुल अऊज़ु बिरब्बिन नास 7 भेरा पढ़ियूं त ईंदड़ जुमे ताईं उन जी हिफ़ाज़त कई वेंदी। न हू किथे क़तल थींदो, न अगवा थींदो, न उन जे लाइ कंहिं क़िस्म जो जे मुक़दमो हलंदड़ बि हूंदो त उन जी गिरफ़्तारी अमल में न ईंदी, छो त हू अल्लाह जी हिफ़ाज़त में। ही केरु थो ॿुधाए? मुंहिंजो आका मदीने वारो साईं। इमाम इब्न अब्बान हज़रत अबू सईद खां रवायत आंदी आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 5 कम अहिड़ा आहिनि जेको माण्हू हिक ॾींहं में उहे 5 कम करे त उनखे अल्लाह करीम जन्नतिन जी लिस्ट में लिखी छॾींदो। हुज़ूर फरमायो त जुमे जे ॾींहुं उहे 5 कम कहिड़ा कयो? पहिरियां बीमार खां पुछण वञे, ॿियो नंबर जेकॾहिं किथे जनाज़ो आहे त उन में हाज़िर थिए, जनाज़े नमाज़ पढ़े, टियों नंबर नफ़ली रोज़ो रखे, चौथों नंबर जुमे जी नमाज़ लाइ वञे ऐं बानो आज़ाद करे। अॼु बाननि जे आज़ाद करण जो वक़्तु न आहे, इन जे करे मुंहिंजे आका फरमायो सदक़े ख़ैरात करे। इहे 5 कम जंहिं कया अल्लाह करीम उन जो नालो जन्नतिन जी लिस्ट में लिखाए थो छॾे। जुमे जे फ़ज़ीलतुनि जो कहिड़ो कहिड़ो अव्हां खे शान ॿुधायां। बाज़ मशाइख़नि चयो त लैलतुल क़द्र भली आहे, पर किन चयो त जुमे जी राति लैलतुल क़द्र खां बि भली आहे। क़ब्र जो सोढ़ी सामीअ में हर कंहिंखे हलणो आहे। क़ब्र जो अज़ाब बरहक़ आहे। जेको ख़ुशनसीब जुमे जी राति या जुमे जे ॾींहुं वफ़ात करे वञे त उनखे क़ब्र जी आज़माइश खां मुंहिंजे हबीब फरमायो अमान मिली वेंदी आहे। क़ब्र आख़िरत जे मंज़िलुनि जी पहिरीं मंज़िल आहे। जेकॾहिं पहिरीं मंज़िल आसान छुटी वियो त यकीनन मुंहिंजे महबूब जे सदके बाक़ी मंज़िलूं बि आसान थी वेंदियूं। तिरमिज़ी हज़रत अब्दुल्लाह बिन उमर खां रवायत कई आहे, हुज़ूर पुरनूर शाफ़िई मशहूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा मिन मुस्लिमिन यमूत यौमल जुमुअते औ लैलतल जुमुअते इल्ला वक़ाहुल्लाहु फितनतल क़ब्र। सुनन तिरमिज़ी मुस्नद अहमद अल मुअज्जमुल कबीर तिबरानी वारो लिखे थो त जेको भी मुसलमान जुमे जे ॾींहुं या जुमे जी राति वफ़ात करे थो त अल्लाह उनखे क़ब्र जी अज़ाब खां बचाईंदो आहे। क़ब्र जी आज़माइश खां माना उन खां मुनकर नकीर जो पुछणो बि नाहे थींदो। जुम्मो दिल सां अदा कयो। जुमे जे ॾींहुं अल्लाह जी घणी इबादत कयो। अवां जा दुनियावी कम अल्लाह पाण पंहिंजे फज़ल सां आसान फरमाईंदो। मुसलमान हो, रिवायतुनि में ईंदो आहे
त हिकु हारी माण्हू हो, उनजी ॾाची गुम थी वई। बनीअ में पाणीअ जो वारो बि वराइणो हो, मथां जुमे जी बांग ॿुधई। सोचई अगरि जुमे ते वेंदुसि त पाणी केरु वराईंदो, ॾाची केरु ॻोल्हींदो। अगरि ॾाची ॻोल्हण वेंदुसि त जुमो बि हलियो वेंदो, पाणी बि को कोन वराईंदो। टे कम साम्हूं हा। सोचई अवल कहिड़ो कमु कयां। जुमे जी निमाज़ बि पढ़णी आहे, ॾाची बि ॻोल्हणी आहे, पाणी बि बनीअ में वराइणो आहे। सो दिलि में ख़्यालु करे इरादो कयई त सभ खां पहिरीं अल्लाह जे दर जी हाज़िरी भरे जुमे जी निमाज़ अदा कयां। लतीफ़ साईं फरमायो न त सभे सुबहान जे करघ वाले कम थी तहक़ीक़ तस्लीम सां लागे हम वहम क़ादिर साण करम हासिल करे हाजतो। सो ही वेचारो सिधो मस्जिद में आयो, ख़ुतबो ॿुधई, जुमे निमाज़ सुकून सां अदा कई। हाणे शाम जो बनीअ ॾांहुं जो मोटियो, ॾिसे त हिकु माण्हू कोडर कुल्हे ते खयूं बीठो आहे ऐं हथ में ॾाचीअ जी महार बि अथसि। बनी सॼी पाणीअ सां भरी पई आहे। हारी अजब में चए, सदा तूं केरु आहीं? मुंहिंजी ज़मीन भराए थई, मुंहिंजी गुम थियल ॾाची ॻोल्हे आयो आहियां। उन माण्हू चयो त अदा, मां उहो ई जुमो आहियां जंहिंजी अदायगी जे लाइ तूं पाक रब जे घर में वियो हुएं। हिकु हो त संदी रखो तां गतलब, पाणे पूरा थींदा तुंहिंजा सांग सभु। जेको जुमे निमाज़ दिलि सां अदा कंदो आहे, अल्लाह उन जा दुनियावी मामला बि ईअं दुरुस्त करे छॾींदो आहे। मुस्लमानो, असां अव्हां ते जुमो फ़र्ज़ आहे, पर असीं उन फ़र्ज़ में कोताही कयूं था, सुस्ती कयूं था। उहा सुस्ती करणु न जुगाए। जुमे निमाज़ में मुंहिंजे आका फरमायो न, हदीस मां ॿुधी त निमाज़ जुमे जी फ़र्ज़ पढ़ी पोइ पाण 4 रकातूं सुन्नत पढ़ूं था, आख़िर ज़ोहर जंहिंखे चवंदा आहियूं, 2 रकातूं सुन्नत पढ़ूं था, 2 नफ़िल पढ़ूं था। हाणे फ़र्ज़ पढ़ी ईअं डोड़ंदो ॼण कंहिं ते थोरो करणु आयो हो, ईअं न कयो। मुंहिंजे आका फरमायो, जंहिं जुमे जी निमाज़ फ़र्ज़ इमाम जे पुठियां पढ़ी 4 सुन्नतूं पढ़े थो, उन ॼण मूं मुहम्मद करीम सां गॾु जुमे जी निमाज़ अदा कई। हुज़ूर जी हदीस मूं कई किताबनि जी रवायत कयल अव्हांखे ॿुधाए चुको आहियां। हाणे अव्हां जे चाहियो था मुंहिंजे महबूब सां गॾु जुमे निमाज़ पढ़ण जो अव्हांखे अजुर ऐं सवाब मिले, त सभ खां पहिरियां अचो, अवल मस्जिद में दाख़िल थियो, ख़ुतबो ॿुधो, क़ुरान हदीस ॿुधो, उन खां पोइ निमाज़ खां बाक़ी जेके सुन्नतूं आहिनि, अब सुन्नत मुंहिंजे आका नबी नामदार जी आहे, फ़र्ज़ ख़ुदा जो आहे। पर जेकॾहिं मुस्तफ़ा न अचे हा त फ़र्ज़ जी ख़बर न पवे हा। ईअं न त क़यामत में मुस्तफ़ा मयार ॾिए, ओ मुंहिंजा उम्मती ख़ुदा जो फ़र्ज़ पढ़ी, पर मूं मुस्तफ़ा तो ते एहसान करे हेॾियूं नेमतूं तोखे ख़ुदा खां वठी ॾिनियूं, तो मुंहिंजी सुन्नत क़ज़ा करे छॾी, मुंहिंजी सुन्नत खे छॾे ॾिनई। इन जे करे सुन्नत तरक न कयो। अवल ईंदो त सुन्नत अदा थींदी, आख़िर में वेंदो त सुन्नत अदा थींदी, ऐं सलाम पढ़ंदो त सलाम मुंहिंजे महबूब जी दरबार में पेश कयो वेंदो। अल्लाह ताला मुंहिंजो चवण वारो ॿुधण पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। असां खे रब करीम तौफ़ीक़ अता फरमाए त गुज़ारे ॾींहं जो अदब एहतराम कयूं।